जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं भिटशाह खां। भिटशाह यूनिवर्सिटी ऑफ सूफिज़म ऐं मॉडर्न साइंस भिटशाह पारां हिकु ॾींहुं वारो सेमिनार जो इनकाद कयो वियो त कीअं जिद्दत ऐं हौसला अफ़ज़ाई जो कल्चर जोड़ियो वञे, शागिर्दनि खे उभरंदड़ टेक्नोलॉजियूं सिखणु घुरिजनि। डॉक्टर फैज़ुल्लाह अब्बासी जो दौरो ॿिन्ही यूनिवर्सिटियुनि जे विच में लाॻापनि खे वधीक मज़बूत कंदो। यूनिवर्सिटी ऑफ सूफिज़म ऐं मॉडर्न साइंस भिटशाह पारां हिकु ॾींहं जो सेमिनार मुनक़द कयो वियो। सेमिनार खे ख़िताब कंदे दाऊद यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी कराची जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर फैज़ुल्लाह अब्बासी चयो त यूनिवर्सिटी ऑफ सूफिज़म ऐं मॉडर्न साइंसिस भिटशाह जा शागिर्द हिकु ॾींहुं क़ौमी ऐं बैन अक़वामी सतह ते इदारनि में ख़िदमतूं सर अंजाम ॾींदा। यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर परवीन चयो त डॉक्टर फैज़ुल्लाह दुनिया जो मञियल प्रोफेशनल इंजीनियर ऐं तालीमी माहिर आहे। संदसि मुतहरिक शख़्सियत ऐं प्रोफेशनलिज़म तालीमी शोबे में मंज़रनामो तब्दील करे छॾींदो। डॉक्टर परवीन मुंशी ॿियनि यूनिवर्सिटियुनि सां सहकारी कम खे साराहियो। यूनिवर्सिटी जे रजिस्ट्रार डॉक्टर सईद फरमान अली शाह डॉक्टर फैज़ुल्लाह खे भली कार कंदे चयो त संदन ही दौरो असांजे शागिर्दनि ऐं उस्तादनि खे वधीक हौसलो वधाईंदो। सेमिनार में यूनिवर्सिटी जे फैकल्टी मेंबरनि ऐं शागिर्दनि जी वॾे अंग में शिरकत